तोखे त ख़बर आहे न त यामीन कीअं बि मिंथू मेड़ कया त मां सोफिया बिना मरी वेंदसि। मां हुन बग़ैर रही कोन सघंदसि। ॿीहर मां हुनखे का तकलीफ़ कोन ॾींदसि। मामा मुंहिंजी मदद कयो। हिन जे त पेरनि अची पियो हो त मूं ते रहम कर। मां सोफिया बग़ैर मरी वेंदसि। मूं ते रहम कयो न त मां मरी वेंदसि। असां त हुन ते रहम खाधो पुट। गॾोगॾु तुंहिंजी बि त गणती हुई न। आख़िर पहाड़ जहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे पुट। आख़िर पंहिंजो घर त पंहिंजो ई हूंदो आहे न। तुंहिंजो पीउ रईस दिलनवाज़ ख़ान तुंहिंजी शादी ॿिए हंधि त कराए कोन हा। बस इन लाइ मां बि। अंकल, शैला ऐं अदा फरीद जे रिश्ते जो छा मसलो आहे? मेरुल निसाब काफ़ी शोर पई करे। तव्हां सां वाइदो कयो हुयो यामीन ख़ान? वाइदो त कयो हुई पर असांखे इन जी फिक्र न आहे। छो अंकल? वाइदे ख़िलाफ़ी करण ऐं पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वञण उनजी फितरत में शामिल आहे पुट। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पुट, इन खां वधीक अफ़सोस त मूंखे ॿी ॻाल्हि थिए। हा, जॾहिं खां मूं ॿुधो आहे त हुन जी नज़र तो वारी ज़मीन ते आहे त मां वधीक परेशान थी वियुमि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, गिह जी फैक्ट्री हणणु चाहे थो। मुनाफ़े वारो कारोबार आहे। मां हुन शेयर करणु चाहियां थो, अधो अधु। अच्छा, पोइ? सुफिया, तूं पंहिंजी ज़मीन जो अडाणी पावर मूंखे ॾेई छॾ। मसलो हल थी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।